दोस्तों मंसूर खान बि सियाणो माण्हू आहे। उन खे ख़बर आहे सभु कम हाशिम जा शाहनवाज़ खान जा आहिनि ऐं इहे माण्हू उन जा आहिनि। उन खे शक पइजी वियो आहे, तॾहिं हू अली खान खे छॾाइण जे लाइ हाणे इन जो पीछो बि कराईंदो तोतल वारनि जो ऐं इन खां छॾाइण जी कोशिशि कंदो। तॾहिं हुन सोचियो आहे त इन्हनि खे छॾाइणो पवंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे शाहनवाज़ खान पढ़ाए मोकिलियो तोतल वारनि खे त मंसूर खान जे हवाले करे छॾियो अली खान खे। जीअं जो इहो कोशिशि आहे त इन जो सॼो शक माण्हुनि जो एॾे वञे। अहिड़े हिसाब सां मुराद वारा ऐं मंसूर खान वारा पाण में विढ़नि ऐं इन खे मंसूर खान नाकाम बणाए छॾींदो। फ़िलहालु त हू कामयाबु थी वेंदा शाहनवाज़ खान ऐं तोतल हाशिम वारा। बाद में मंसूर खान इन शइ खे नाकाम बणाए छॾींदो। वक़्ती तौरु उन जी बदनामी थींदी। रहज़न वारा बि मंसूर खान खे चवंदा, उन जे ख़िलाफ़ु मौक़ियो मिली वेंदो, तूं अहिड़ो ऐं तुंहिंजा कम सॼाई। लेकिन मंसूर खान इहा ई ॻाल्हि कंदो, मां सचो माण्हू आहियां, मूंखे माण्हू हुजे अली खान खे मां मारे सघां पियो। मूं अली खान खे इन लाइ छॾायो त मूं वटि जेको आहे न उन जो ॾस पतो मिली वियो। हू पुछंदा नालो ॿुधायो इहो कंहिं वटि हुयो। बहरहाल मंसूर खान नालो न ॿुधाईंदो, मुराद खे इन ॻाल्हि में फासी वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्त मां ॿुधाईंदो हलां त सोडल खे बि मौक़ियो मिली वेंदो। हू अॻे ई ख़िलाफ़ु हुयो मंसूर खान जे ऐं अॻे ई हू इहे माण्हू उते ॾिसी आयो। रहज़न वारा बि उते इहे माण्हू ॾिसी आया ऐं मुराद खे बि इन जे ख़िलाफ़ु कयो वेंदो। ऐं मंसूर खान जी कोशिशि आहे त मां इन्हनि खे ठाहे धुरनि खे हिकु जा कयां ऐं हाशिम वारा ऐं तोतल वारा कुझु ॾींहंनि जे लाइ ग़ाइबु थी वेंदा जॾहिं अली खान मंसूर खान जे हवाले कयो वेंदो। जीअं हू मुराद जी पकड़ में न अचनि, उन्हनि खे इहो भउ हूंदो शाहनवाज़ खान उन्हनि खे पढ़ाए छॾींदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि को सवाल आहे के